अस्सलाम वालेकुम। ATV न्यूज़ ख़बरनि जो सिलसिलो जारी। ठरीमीरा अहम ख़बर शामिल कंदा हलूं। ठरीमीरा शहर में असिस्टेंट कमिश्नर जो साॻई सिरिंज इस्तेमाल करण और एक्सपायर दवाऊं रखण ते 5000 मेडिकल स्टोरनि मथां ॾंड विधो वियो। ख़बर मूजिब असिस्टेंट कमिश्नर ठरीमीरा शेराज लगारी असिस्टेंट मुख्तियारकार आबिद करीम शर पुलिस साण करे ठरीमीरा शहर जो दौरो कयो। दौरे दौरान डॉक्टर ज़हीर शाह जी अस्पताल में साॻी सिरिंज इस्तेमाल करण ते अस्पताल खे सील कयो वियो। जॾहिं त भट्टी मेडिकल स्टोर मालिक शब्बीर भट्टी गोहर मेडिकल स्टोर मथां मुद्दे ख़ारिज दवाऊं रखण ते 5-5000 ॾंड विधो वियो। जॾहिं त संजय कुमार ऐं जय कुमार जे स्टोर ते मुद्दे ख़ारिज दवाऊं मिलण ते 3-3000 ॾंड विधो वियो ऐं वसूल कयो वियो। कॾहिं त ठरीमीरा शहर में कोरोना SOPs ते अमल न करण ते 6 दुकाननि मथां 1000 ॾंड विधो वियो ऐं वसूल कयो वियो। उन मौक़े ते SOPs मीरवा चयो त मुद्दे ख़ारिज दवाऊं रखंदड़ स्टोरनि मथां ॾंड विधो आहे। जेको बि कोरोना SOPs ते अमल न कंदो उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। रिपोर्ट गुलाम नबी इस्लामी, ATV न्यूज़ ठरीमीरा।